अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। सब तारीफ़ अल्लाह जिला जेको अकेलो न कायनात जो ख़ालिक़ मालिक मुदब्बिर अलीम हकीम आहे, ख़बीर आहे, मुदब्बिर आहे। ऐं दुरूद व सलाम नबी आख़िर ज़मा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाइ असांजे शागिर्द मोहम्मद रमज़ान जेका सूरत तिलावत कई सूरतुल असर, असर मां ज़मानो, असर विची जे टाइम खे बि चइबो आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे अक़ीदे जे लिहाज़ सां त अल्लाह जो कसम खणणु ऐं असांजे कसम खणण में फ़र्क़ु आहे। अल्लाह कसम कोन थो खणे बल्कि अल्लाह हिनखे शाहिद थो बनाए। असांजो कसम हूंदो आहे अल्लाह जो, बिना अल्लाह शाहिद आहे। पर अल्लाह जे तरफ़ां जो कसम हूंदो आहे त ही मुंहिंजी कुदरत आहे, ही मुंहिंजी कुदरत शाहिद आहे। इहो हूंदो आहे फ़र्क़ु। ॿी ॻाल्हि इहा त अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिंजो कसम खणूं असांखे कोन्हे। अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिंजो बि कसम खणणु शिरक में दाख़िल आहे। कसम सिर्फ़ असां मुस्लमान जे लाइ अल्लाह जी ज़ात जो हूंदो आहे। त इन लिहाज़ सां ही वॾी सूरत आहे, ॾिसण में नंढी आहे, हिकु क़ुरान जी अज़ीम सूरत आहे। इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, नुक़सान खां उहे बचिया, हिन सूरत में आहे त नुक़सान मां उहे बचिया जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कयो। हाणे नेक अमलनि में इंसान जो पूरो वजूद उहो नेक अमलनि में हुजे। अमिलुस सालिहात, इस्लाम चंद फर्ज़नि जो नालो कोन्हे त बसि हुन फर्ज़ अदा कया, बल्कि इस्लाम असांजी पूरी ज़िंदगी ते मुहीत आहे, घेरो कंदड़ आहे। ग़म हुजे, ख़ुशी हुजे, शादी हुजे, ॾेती लेती हुजे, सियासत हुजे, मुल्क खे हलाइणो हुजे, ॿाहिरियनि मुल्कनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण आहे, इन सभ ते मुहीत आहे, सभ ते दाख़िल आहे। ॿी वॾी ॻाल्हि इहा त असां
केतिरनि ॻाल्हियुनि जी परवाह न कंदा आहियूं। सम्झंदा आहियूं त बसि असां नमाज़ पढ़ी रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखियासीं, बसि सॼी ज़िम्मेवारी ख़तम थी। न, हे त फ़र्ज़ आहिनि, हे त हर हालत में अदा करिणा आहिनि। लेकिन उन खां सवाइ मुआशिरे जे अंदरि इस्लाम कीअं पखिड़ियो, कीअं फैलियो दुनिया में, उन जो ज़िंदा मिसाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा उहे साथी हुआ जिन पंहिंजे ख़वाहिशुनि खे ख़तम करे सिर्फ़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि अॻियां रखियऊं। अल्लाह जे रसूल फरमायो, अद्दीनु नसीहत। हाणे अचूं था असीं पंहिंजे मामलात ते ज़माने जे लिहाज़ सां। पाण फरमायूं त अद्दीनु नसीहत, दीन ख़ैर ख़ाही जो नालो आहे। दीन आहे ख़ैर ख़्वाही जो नालो, जंहिंखे असां इन ॻाल्हि खे विसारे छॾियो आहे। उहे शख़्स हुआ जेका हर ॻाल्हि अल्लाह जे रसूल खां पुछंदा हुआ, मालूम कंदा हुआ। पुछो त सही, ख़ैर ख़ाही कंहिंजे लाइ? पाण फरमायूं अल्लाह जे लाइ, उनजे किताब लाइ, उनजे रसूल लाइ, मुस्लमान जे अॻुवाणनि जे लाइ ऐं आम मुस्लमान जे लाइ। हर कंहिं जे लाइ दिलि में ख़ैर ख़्वाही हुजे, कंहिं मुस्लमान जी मुसीबत ते ख़ुशि न थिजे, कंहिंजे ॾुख ते, कंहिंजे नुक़सान ते मुस्लमान ख़ुशि थिए, इहो आहे ई कोन। पाण फरमायो त हर कंहिंजे लाइ ख़ैर ख़्वाही, ऐं ख़ैर ख़्वाही जो ज़िद आहे हसद। ख़ैर ख़्वाही जो ज़िद आहे हसद। या त हूंदी ख़ैर ख़्वाही या हूंदो हसद, ॿई गॾु कोन थी सघंदा, ॿई गॾिबा कोन। हिकु मुस्लमान ख़ैर खां हूंदो, हसद न कंदो हूंदो। पर ॾिठो वञे असांजे मुआशिरे में ख़ुसूसन इन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र में नथो रखियो वञे। कंहिं मुस्लमान जी नुक़सान ते या कंहिं ॿी ॻाल्हि ते कंहिंखे सॾो पहुतो आहे त उनजी दिलजोई कजे, बल्कि उनजे लाइ हसद ऐं उनजे लाइ साड़ किने में न रखिजे। हसद हिकु वॾी बीमारी आहे। तव्हांखे आउं थोरो मिसाल ॾींदुसि, छो त असीं त हाणे मक़ामी तकरीबूं कंदा रहूं था, ॿाहिरि जा उलमा आयल आहिनि, उन्हनि खे मौक़ो न वञे। ऐं असुल खां वठी सभिनी खे चवंदो आहियां त ॻोठ वारी जेको प्रोग्राम रखो था किथे बि, त ॿाहिरियां जेके आयल महिमान आहिनि, उलमा आहिनि, उन्हनि खे अवलियत ॾींदा कयो, उन्हनि खे टाइम ॾींदा कयो। हसद ऐं साड़ इहा हिकु वॾी बीमारी आहे जंहिंजी असीं परवाह न कंदा आहियूं। ॾिसो, हसद ऐं साड़ इंसान खे किथे वञी पहुचाए थो। मशहूर वाक़ियो आहे क़ुर मजीद में, यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे खे ॿुधायो वियो आहे त आयसरुल क़सस, हीउ किसनि में सुहिणे में सुहिणो किसो आहे। उन में ॾिसो त भाइर आहिनि, पर हसद कहिड़ो आहे त असांजो जेको पीउ आहे सो ॿिनि भाइरनि खे छो थो वधीक पाए। हसद, हालांकि उहे मुस्लमान हुआ, हिकु नबी जा फर्ज़ंद हुआ,
एक नबी जा फर्जंद हुआ, उनजा पुट हुआ, पर हसद किथे वञी पहुचायो। हसद कहिड़ो त असांजो पीउ असांजे नंढनि ॿिनि भाइरनि खे छो थो पाए वधीक। इज़ क़ालू लयूसुफ अख़ू अहब्बु इला अबीना मिन्ना व नहनु उसबतु इन्ना कुन्ना लफ़ी ज़लालिम मुबीन। चयूं त यूसुफ ऐं संसु भाउ जेके ॿई सॻा भाइर हुआ, माउ पीउ हिकु हो, हुनजो वालिद हिकिड़ो हो, ॿियनि जी जेका वालिद सां जुदा हुई। इन नंढनि खे वधीक छो थो पाए? वञण उसबतुन असीं पूरी जमायत आहियूं, 10 आहियूं, इहे छुटा पे हुननि खे थो पाए। असांजो पीउ त वॾी ख़ता में आहे, असांजो पीउ वॾी ख़ता में आहे। हाणे हसद किथे हुननि खे पहुचायो? भाउ जे लाइ क़त्ल करण जी साज़िश कयऊं। यानी कि हसद करण वारे जा कम। भाउ खे क़त्ल करण जी साज़िश कयऊं, मशवरो कयूं पाण में त हाणे छा कयूं? सभिनी गॾिजी मशवरो कयो त उक़्तुलू यूसुफ, या त यूसुफ खे क़त्ल करे छॾियूं, या त के अहिड़ो गुम करे छॾियो जो हथ ई न अचे असांजे पीउ खे। पोइ बसि असीं हूंदासीं, पोइ असां ते ई तवजो ॾींदो। हुननि हिकु वॾी जेका अहम ॻाल्हि कई जो हुन पीउ खे सदमो पियो ॾिनो। हसद हुननि खे उते पहुचायो जो हिकु पीउ आहे, पीउ सना उन खे बि सदमो अचे, ऐं जंहिंखे वरी क़त्ल पिया उनखे बेगुनाह क़त्ल कयो पियो वञे, बेगुनाह उनखे गुम कयो पियो वञे। इहो हूंदो आहे हसद। आख़िरकार हुननि इहा सलाह कई त हिनखे गुम करे छॾियूं, क़त्ल खां बहितर हिनखे गुम करे छॾियूं। मशहूरु किस्सो आहे, सभिनी खे ख़बर आहे त हुनखे गुम कयऊं, खूह में उछलायऊं। पोइ पीउ वटि रोअंदा आया, वजाओ अबा हमेशह यबकून, रोअंदा आया त बाबा असांजो भाउ उनखे सामान छॾियोसीं, असां उहो बग़ल खाई वियो उनखे। त हसद जेको आहे सो इंसान खे सभु कुझु विसारायो छॾे, पर उनजे बरख़िलाफ़ आहे ख़ैर ख़्वाही। उन को मिसाल ॾियूं त के ख़तम थो कयां। हर मुस्लमान जे लाइ ख़ैर ख़्वाही हुजे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु जलील क़द्र सहाबी आहे, अंसारी हो, नौजवान हो, तमामु ख़ूबसूरत नौजवान, ॻाल्हाइण जो इंतिहाई बहितरीन तरीक़ो हो, ऐं इल्मु अल्लाह से हुनखे ॾिनो हो कुदरती तरह। हिकिड़ी अल्लाह जी लात हूंदी आहे न, हुनखे सम्झ ऐं लात तमामु घणी हुई। नौजवान हो मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु। हुन इंतिहाई सख़ी माण्हू हो, इंतिहाई सख़ी माण्हू हो। उनजी जेका बि मिल्कियत हुई, माल मिल्कियत हो, सो रखंदो कंहिंखां कोन हो। उनखे ख़र्च करे छॾींदो हो। आख़िर नौबत ते पहुती
जो हू कर्ज़दार बणिजी वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि आयो इन लाइ त साईं एतिरो तव्हां हले मदद करायो जो कर्ज़ खां पोइ ते थोरो मूंखे रुख़सत ॾियनि। पाण हुनखे कुझु चयऊं, लेकिन हू जेके हा से रिआयत जे लाइ तयारु माण्हू न हुआ। पाण पंहिंजे हथनि सां हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला जी जेका मिल्कियत हुई उहा खपायूं, उहा खपाए कर्ज़दारनि खे ॾिनो। हाणे का शइ हिन शख़्स वटि कान रही। खेनि इहो ॾाढो फ़िक्र हूंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे त मुआज़ जो हाणे छा थींदो। उन ॾींहंनि में पाण हुनखे यमन ॾांहुं गवर्नर करे मोकिलियऊं, हाकिम करे मोकिलियऊं त तूं वञी यमन जे इलाइक़े जो हाकिम आहीं, जेको तुंहिंजो वज़ीफ़ो बैतुल माल मां थिए तूं उन मां कुझु न कुझु पंहिंजे लाइ हासिल कर, त तुंहिंजी जेका आहे सो ज़िंदगी आसानी सां गुज़रे। उन ई टाइम ते पाण यमन जा हाकिम हुआ, जेको वज़ीफ़ो मिलंदो उते वरी हुन वापारु शुरू कयो। हुन वापारु बि कयो ऐं हुकुमरानी बि कयईं। उन खां पोइ काफ़ी कुझु महिनत जे करे हुन काफ़ी कुझु पैसो ॾोकड़ गॾु थियो। जॾहिं पाण वफ़ात थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी, तॾहिं वापसि आयो मदीने। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त हुई। हज़रत उमर फारूक त तव्हांखे ख़बर आहे त मामलनि में इंतिहाई सख़्तु हूंदो हो ऐं हुनजो नज़रियो हो त हर कंहिं सां ख़ैर खाई कयो, पोइ दुनिया जी हुजे या आख़िरत जी हुजे। तव्हां त मुस्लमान जी न दुनिया ख़राब थिए न आख़िरत ख़राब थिए। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे मसइलो न ई त मुआज़ बिन जबल काफ़ी कुझु माल कमायो आहे। हाणे हीअं करियो जो गुज़र सफ़र लाइ हुन वटि छॾियो, बाक़ी तव्हां बैतुल माल में जमा करायो। चओसि त बैतुल माल में जमा कराए। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी जवाब ॾिनो उमर फारूक खे त आउं कॾहिं बि कोन चवंदुसि त तूं माल जमा कराए। छो त मूंखे ख़बर आहे त अल्लाह जे रसूल मोकिले ई न हो मुआज़ बिन जबल खे त हीउ पंहिंजो कुझु न कुझु वञी पेरनि ते बीहे। सो आउं कीअं न खां वापसि घुरां, आउं कॾहिं कोन घुरंदुसि जॾहिं अल्लाह जे रसूल मोकिले हो। हा सैयदना अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जे रसूल जी कंहिं बि ॻाल्हि खे जेका करे विया पाण ज़िंदगी में हुनखे रद्द कोन कयूं। उसामा बिन ज़ैद लश्कर जो अॻवान हो जेको लश्कर पियो मोकिलियऊं। साहबनि चयो न पाण सम्झनि फौत थी चुका आहिनि, वफ़ात करे विया आहिनि, दुनिया मां ॿिया विया आहिनि ऐं केतिरा कबीला मुर्तद थी विया आहिनि, इस्लाम खां फ्री विया आहिनि। हाणे कंहिं ॿिए खे कंहिंखे सरबराह कयो जेको ॼाणंदो हुजे, जेको वधीक तजुर्बेकार हुजे। उसामा बिन ज़ैद जेको ॼाणंदो एतिरो कोन्हे को। अबू बकर सिद्दीक़ चयो त जंहिंखे अल्लाह जो रसूल सिपाही सलार करे वियो अबू बकर हिकिड़ी तरह करा हुनखे पोते कया, कॾहिं बि कोन कयुसि। उमर फारूक खे जवाबु ॾिनो अबू बकर सिद्दीक़ ते आउं मुआज़ बिन जबल खां कोन चयुसि कोई बैतुल माल में पैसा जमा कराए। आख़िर हुन उमर फारूक वञी पाण ॻाल्हायो मुआज़ बिन जबल सां, हुनखे मशवरो ॾिनई। हद मुआज़ चयो ॻाल्हि ॿुध, ही मूं हक़ हिलाल सां पंहिंजी महिनत सां कमायो आहे, न मूं को टैक्स हयो आहे
न मूं कंहिंखे ज़ुल्म कयो आहे, न मूं कंहिंखां ग़लति पैसो वरितो आहे। मूं पंहिंजी महिनत सां ही जेके कुझु कयो आहे सो पंहिंजी महिनत सां कयो आहे। इन करे आउं छो जमा करायां? आख़िरकार चंद ॾींहंनि खां पोइ वरी मुआज़ बिन जबल रज़ी अलाह ताला खे अड़े ख़बर न आहे हिकिड़ी दिलि में ॻाल्हि आई। आयो अबू बकर सिद्दीक़ वटि, चयईं त ही जेको आहे सो ही मुंहिंजी मिल्कियत आहे, जेका बि आहे ही मुंहिंजी मिल्कियत आहे। अलाह जो कसम आहे मूं ज़रो बि कयो कोन्हे, ही सभु आहे जेका ॿुधायां पियो तव्हांखे। अबू बकर सिद्दीक़ जवाब ॾिनो त अलाह जो कसम आहे त आउं बि तोखां कोन वठंदुसि, अलाह जो कसम आहे त आउं बि तोखां कोन वठंदुसि। हाणे इहो मूं तोखे जेकी बि आहे वापसि हिबो कयो, हजो कयो। उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु हुते ख़ुशि थियो, छो त बुग़्ज़ कोन हो न, हसद कोन हो न, हुनजी मर्ज़ी हुई त हक़ हुजे सो ख़तम थी वञे। उमर फारूक चयसि त हीअ हाणे तुंहिंजे लाइ ज़िंदगी भर हमेशह जे लाइ हिलाल आहे। हूअं तुंहिंजो हिलाल हो, पर जेका मूं ॻाल्हि पे चाही त आख़िर में तुंहिंजे लाइ का पकड़ न थिए, अॼु उहा ख़तम थी वई, मुंहिंजो उहो शक गुमान ख़तम थी वियो। इहा हूंदी आहे ख़ैर खाई मुस्लमान जे लाइ, न हूंदो आहे हसद, न हूंदो आहे बुग़्ज़। त असांखे लाज़िम आहे त पंहिंजे निमाज़ुनि सां गॾोगॾु, दीनी ॻाल्हियुनि सां गॾोगॾु, फ़राइज़ सां गॾोगॾु कुझु अख़लाक़ियात ते बि तवजह ॾियो, कुझु पंहिंजे मुआशिरे ते बि तवजह ॾियूं, कुझु पंहिंजे ॻाल्हियुनि ते बि तवजह ॾियूं, कुझु पंहिंजी ज़बान ते बि तवजह ॾियूं, पंहिंजे किरदार ते बि तवजह ॾियूं। त सामीन, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे ॿुधण जी तौफ़ीक़ ॾींदो। ऐं उलमा किराम अञा पहुची आहिनि। आउं त हिकु अदना शागिर्द आहियां, ऐं उहो ई चई सघां थो जेको हुन फारसी वारे में चयल आहे, फारसी ज़बान में चयल आहे, मन आनम कि मन दानम। आऊं आहियां ई मूंखे ख़बर आहे मुंहिंजी, कंहिं माण्हू जे कंहिं तारीफ़ कई साम्हूं, वॾो दरवेश आहे, वॾो आलिम आहे, वॾो हीअं आहे, वॾो हूअं आहे, त उन साह भरे थधो साह भरे मन आनम कि मन दानम। मुंहिंजे पाण जी मूंखे ख़बर आहे, तव्हां खणी केतिरो बि चओ। बहरहाल अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजो अचणु क़बूल फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।